असां खां सवाल पुछियो वियो आहे त व्हाट इज़ द वॉल्यूम ऑफ दिस बॉक्स, यानी ही जेको बक्सो पियो आहे इन जो वॉल्यूम छा आहे। वॉल्यूम उन शइ खे चइबो आहे, मतिलबु क्या बि शइ केतिरी जॻह वलारे थी मुकमल तौर ते उनखे असां वॉल्यूम चवंदा आहियूं। ऐं अगरि असां लेंथ ऐं विड्थ ऐं हाइट खे पाण में मल्टीप्लाई कयूं, यानी ड्रेग, वेकर ऐं ऊचाई, मतिलबु जेका बि जॻह उहा शइ वलारे सघे थी उनखे असां छा चवंदा आहियूं, वॉल्यूम चवंदा आहियूं। ऐं असांखे मिलियल आहे त ईच क्यूब इज़ अ क्यूबिक फुट, मतिलबु त इहो हिकिड़े क्यूबिक फुट जे बराबरि आहे। मतिलबु इन जी जेका ड्रेग आहे उहा बि हिकु आहे, इन जी वेकर हिकु आहे, ऐं इन जी जेका ऊचाई आहे, हाइट आहे, उहा बि हिकु आहे। इहो हर हिकु नंढो बक्सो, जेको नंढा नंढा बक्सा असांखे 6 नंढा बक्सा मिलियल आहिनि न, अहिड़ो माना हर हिकिड़ो हिकिड़ो बक्सो, जीअं ॾिसो 1 2 3 4 5 6 6 बक्सा आहिनि। अगरि हिकु बक्से जी हिकु आहे त 6 बक्सनि जी घणी थींदी, 6 फीट क्यूब थींदी। छो त छाकाणि त असांखे मिलियल हुयो त हिकु बक्से जी हिकु आहे, त 6 बक्सनि जी 6 क्यूब फीट थींदी। ऐं क्यूबिक फीट मां चवां थो छो त इहो इन जो एको आहे। हाणे चेक था कयूं त इहो असांजो जवाबु दुरुस्त आहे। हाणे असांखां ॿियो सुवाल पुछियो वियो आहे त व्हाट इज़ द वॉल्यूम ऑफ दिस शेप। ऐं असांखे ॿुधायो वियो आहे त हर बक्सो जेको आहे, ईच क्यूब हैज़ अ साइड ऑफ 1 इंच, माना हर बक्सो 1 इंच जो आहे। त मतिलबु असां वटि घणा बक्सा आहिनि, 1 2 3 4 5 6 7 ऐं 8। असां वटि 8 बक्सा आहिनि ऐं हर बक्से जी जेका साइज़ आहे उहा 1 इंच आहे। त मतिलबु 8 जी घणी थींदी, 8 थींदी, 8 इंच क्यूब। त इहो जवाबु दुरुस्त आहे। हाणे ॿिए सवाल ते हलूं था त हिते असांखां पुछियो वियो आहे त हिन बक्से जो वॉल्यूम घणो आहे। ऐं वरी असांखे ॿुधाए थो त ईच क्यूब इज़ अ क्यूबिक फुट। त पोइ असां वटि 3 बक्सा आहिनि, असां वटि 3 क्यूबिक फुट जवाबु थींदो। त इहो बि जवाबु सही आहे। हाणे वरी असांखां पुछे थो हिन जो वॉल्यूम छा आहे, हिन शेप जो। वरी असांखे ॿुधाए थो त ईच क्यूब हैज़ अ साइड लेंथ ऑफ 1 मीटर, यू कैन आल्सो क्लिक एंड रोटेट द शेप, माना असां हिनखे घुमाए सघूं था। त हर क्यूब जी जेका लेंथ आहे उहा 1 मीटर आहे। त असां वटि घणा क्यूब आहिनि, ॾिसो 1 2 3 4 5 ऐं 6 क्यूब आहिनि असां वटि। त मतिलबु असांजी जेका वॉल्यूम थींदो उहो थींदो 6 मीटर क्यूब, छाकाणि त 6 बक्सा आहिनि ऐं इहो जवाब बि दुरुस्त आहे।